अपील करूँगा कि जो जहाँ जहाँ भी है वो फौरी तौर पे बबरलो बाईपास पे पहुँचे। ये आपकी, हमारी, हम सब की ज़िंदगी का मसला है। ये 6 केनाल्स कातिल केनाल्स हैं। अगर आप आज भी इकट्ठे नहीं हुए तो फिर आप कभी भी मुत्तहिद नहीं हो सकते। सायामंदन वकीलन कौमी कारकुनन जेको आहे सो सिंधु दरिया ते निकिरंदड़ केनालनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे अड़न जड़ायल ते मुदे ताईं जेको धरणो हयो आहे अचो त उते मौजूद जेके आहिनि उन सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। वधे थी पई इंशाअल्लाह तारीख़ अहिड़े तरीक़े सां वधंदी जो इन्हनि खे एहसासु कोन्हे। ऐं असां सम्झूं था त सिंध जे जीअण ऐं मरण जो हिकिड़ो सुवालु आहे, सिंधी माण्हू जे जियापे जो सुवालु आहे। बड़ा को दरिया बि खपाईंदो आहे असांखे त हैरत थी थिए ज़रदारी दरिया विकण अहिड़ो सुवालु आहे। बहरहाल असां सम्झूं था असां पंहिंजे मामले तां हिकिड़ो विच न हटंदासीं। असां पंहिंजो सभु बंदोबस्तु करे आया आहियूं। असां हिते ई हूंदा। मां तव्हांखे ॿुधायां थो हीउ मामिलो सिर्फ़ु रोडनि ताईं न रहंदो। सिंध जे अवाम खे हर ग्राउंड ते लुटे रही आहे, लेकिन सिंधु दरिया में हथ विधा अथई पीपुल्स पार्टी जे। अॼु अंजाम इहो आहे जेके नारा हणंदा हुआ एक ज़रदारी सब पे बारी, अॼु ज़रदारी ते सिंध जो बच्चो बच्चो लानतू करे रहे। जो कब्जा है इसको हम छुड़वाना चाहते हैं और गवर्नमेंट से हमने अपील की है कि ये जो 6 कैनाल से रेलिवेंट उनकी कॉल है उसको फौरी तौर पे वापस लिया जाए, और जब तक वो उसको वापस नहीं लेंगे 6 कैनाल्स को तब तक हम प्रोटेस्ट करते रहेंगे। सर ये नोटिफिकेशन मिल जाए या 10 दिन बाद मिले या 50 दिन बाद मिले, हम तब तक जारी रखेंगे। जाती प्याज बुलंद थी रहियो आहे, उन जे ख़िलाफ़ असां सभु हर लिहाज़ सां हर वहाज़ ते असां गॾु आहियूं। वकला बिरादरी ही जेको क़दम खयो आहे इहो तमामु अहम आहे ऐं बहितरीन आहे। छा तव्हां इहो सम्झो था त फौजी जनरल जे कम में हथ विधो आहे उन्हनि केनालनि जो मंसूबो वापसि वठंदा? पंजाब जनरल अगरि इहो क़दम खयो आहे त उन ते लानत आहे ऐं इंशाअल्लाह ख़ुदा जो हबीब चाहींदो त उनखे बाक़ाइदे ज़िल्लत महसूस थींदी ऐं ही उनखे वापसि वठणु खपंदो आहे। आख़िर हे तव्हांजो मक़सदु छा आहे? केसिताईं तव्हांजो धरणो वकला साहिब जो जारी रहंदो? असांजो एसिताईं माना रहंदो जारी जेसिताईं असांजो मसइलो हल न थींदो, जेसिताईं असांजे केनाल ठाहिणो और मंसूबो जेको ठाहियो आहे इहो वापसि वठंदा असां पोइ धरणा ख़तमु कंदा। जेकॾहिं मंसूबो वापसि नथा वठनि त आइंदा जो लाइ अमल असांजो कंटिन्यू हलंदो। महिरबानी, थैंक यू। त सिंधु मां जेके केनाल निकिरनि था पिया उहे हर सूरत में बंदि थियणु घुरिजनि ऐं इहे क़ाबिल क़बूल न आहिनि। पर वफ़ाक़ ऐं पंजाब हुकूमत जेको पंहिंजी हथ धरणी ते क़ाइमु आहे त हिन हिकिड़ो माना फ्रेड था कनि त रोकनि था पिया असांजे वकीलनि खे। हिननि कयो आहे त बाबा तव्हां एहतिजाज हटी वञो। हाणे त हीअ हिकिड़ो नॉर्मली एहतिजाज आहे त बाबा असां सखर जे हाईवे ते नॉर्मली हिकिड़ो बंदि कयो आहे, पर अॻियां जेके स्टेप्स आहिनि उहे इहे आहिनि त रेलवे ट्रैक बंदि थींदी, असां पंजाब या इस्लामाबाद ऐं टिंडी जो रुख कंदासीं। असां हिननि खे इहो ॿुधाइण था चाहियूं वादे ऐं चिटो मौक़िफ़ त इहे केनाल हरगिज़ न हलंदा, या त इहे केनाल बंदि ई थींदा। असां सिंधु खे पाणी सां ई हलाईंदासीं। अगरि जेकॾहिं केनाल हलिया त सिंधु सुखंदो। महिरबानी। जेको असां सां सिंध सां ज्यादती थी रही आहे, अवाम हुन जो रद अमल ॾेई रहियो आहे। सॼी सिंध सरापा एहतिजाज आहे, चपो चपो सिंध जो सरापा एहतिजाज आहे। हिकु हिकु गैरतमंद सिंध जो बाशिंद सरापा एहतिजाज आहे। पर हुकुमराननि जे कन ते जूं अञा ताईं नथी चुरे ऐं हीअ उन्हनि जे लाइ वाज़े पैगाम आहे त महिरबानी करे पंहिंजे हरकतुनि खां बाज़ अची वञनि, न त सिंध अञा सख़्तु रद अमल ॾियण वारो अथनि। कानूनी तौर ते जेके केनाल जोड़ाया वञनि था उन केनालनि जे ख़िलाफ़ ई वकील सरापा एहतिजाज बणिजी बबरलो बाईपास ते एहतिजाज जी सूरत में ही धरणो लॻायो अथनि ऐं इन इरादे सां त जेसी केनालनि जो ऐलान वापसि वफ़ाक़ी सरकार नथी वठे ओसी ताईं असां हिन धरणे खे ख़तमु कोन कंदासूं। ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव जे नाले में सरसब सिंध जी ज़मीन खणी करे तबाह करे, कमांड एरिया वारी ज़मीन तबाह करे ऐं हिकिड़ी बंजर ज़मीन खे आबाद करणु वञनि था जेका रेगिस्तान जी ज़मीन आहे। तंहिं करे असांखे अहिड़ी आबादी क़बूल न आहे ऐं सिंध जी अहिड़ी तबाही जे ख़िलाफ़
सिंध जा वकील सिविल सोसाइटी हर मकतब जो माण्हू सरापा एहतिजाज आहे तंहिं करे असां ही केनाल कतन कोन ठहण ॾींदासूं सिंधू दरिया सिंध जी तारीख़ी मिल्कियत आहे तारीख़ी वारसी आहे ऐं उनजी वारसी करणी पवंदी छो जो असीं पंहिंजे दरिया जा मालिक आहियूं उन सबब जे करे असीं ओसी ताईं ही धरणो क़ाइमु रखंदासूं जेसीं ताईं वफ़ाक़ ही ऐलान वापसि नथो वठे। जॾहिं खां ही मुल्क ठहियो आहे उन ॾींहंनि खां वठी करे हमेशह सिंध जे मथां सिंध दुश्मन मनसूबा जोड़िया था वञनि। पहले तव्हां ॾिठो कालाबाग डैम जो मसइलो हुयो सिंध जे मथां मुसलत कयो उन खां पोइ वरी सिंध जा जेके आहिनि ॿेट विकिणिया आहिनि उन खां पोइ ॿिटो मकानी निज़ाम जेको आहे उहो जोड़ियो आहिनि। हमेशह सिंध सां मुल्क ठाहिण खां पोइ वैसा घाटियूं थींदियूं अचनि। हाणे ताज़ो तव्हां ॾिसो सिंधू दरिया मथां जेको आहे गैर कानून 6 कैनाल कढिया पिया वञनि ऐं तव्हांखे ख़बर आहे त सिंधी क़ौम जो वाहिद जेको जियापो आहे उहो सिंधू दरिया आहे ऐं इहो पंहिंजो सिंधू दरिया ई वाहिद आहे जेको हिन सिंध खे जेको आबाद शाद रखे थो। जेकॾहिं ईअं गैर कानूनी वफ़ाक़ पंहिंजो जेको हटी क़ाइमु कंदी ऐं गैर कानूनी कैनाल कंदी मां सम्झां थो सिंध सां गॾोगॾु जेको आहे पाकिस्तान बि जेको आहे न हली सघंदो। जेके कराची खां आया आहिनि कल्ह खां इहे जदोजहद कनि पिया उन्हनि खे असां दिलि जे गहराइनि सां बबरलो रोड़ी बाईपास ते भलीकार चऊं था ऐं असां हिन टाइम 50 सेंटीग्रेड आहे तक़रीबन गर्मी हिन टाइम बि जेको आहे मां सम्झां 2:30 थियनि था पर असां लबे करे घरों निकितासीं। असां इहो ई सोचियोसीं त केनालनि ते जेको सिंधू ते धाड़ो आहे उहो नामंज़ूर पंहिंजे नंढड़नि ॿारनि सां गॾिजी करे इहो वकील बिरादर खे असां ऐं बावरा जो हिकिड़े फूल जी आस रखां ही सिंध समूरी पंहिंजी आहे पोइ सिंध रखां या छा रखां हक़ मौजूदु साथियो जीअं सिंधू देश जीअं रब साईं ही जेको वकीलनि पारां अॼोको ध्रुव बबलो बाईपास जेको धरणो आहे हिन धरणे जो मक़सदु आहे सिंधू दरिया मां जेके 6 गैर कानूनी कैनाल कढिया था वञनि असीं ऐं वकील ऐं ॿियूं सियासी समाजी मज़हबी तंज़ीमियूं असीं इन कैनालनि खे रद्द था कयूं ऐं जेसि ताईं हिन बाईपास कोन ठंडारे तेसि ताईं ही कैनाल रद्द कोन था कया वञनि। जेकॾहिं पोइ बि रद्द कोन था कया वञनि त पोइ असीं ॿी सूरत में पाकिस्तान रेलवे लाइन बंदि कंदासीं। अॻु मौजूदु जी अथनि जीअं त असां बबलो बाईपास वटि जमियत उलमा इस्लाम सूबाई सेक्रेटरी जनरल अलामा राशिद ख़ालिद मोहम्मद कुबरे साहब जे हुकुम ते जेको आहे अॼु असां वकीलनि बिरादरीनि सां गॾु हिते एहतिजाज में शरीक थिया आहियूं। जेको सिंध जे अंदरि ठहंदड़ नवां 6 कैनाल जेके शरई लिहाज़ सां बि बिल्कुलु नाजाइज़ आहिनि ऐं इन्हीअ खां अलावा जेसि ताईं हिन समाज जी सिंध में जमियत उलमा इस्लाम जा कारकुन ऐं सिंध जा गयूर सिंधी मौजूदु आहिनि तेसि ताईं असां इहे सिंध जे अंदरि कंहिं बि क़िस्म जा कैनाल ठाहिण न ॾींदासीं ऐं असां वाज़े मौक़ो पंहिंजो कल्ह बि पेश कयोसीं छो जो कल्ह बि मुंहिंजी जमायत कालाबाग डैम जी मुखालिफ़ कई हुई अॼु बि मुंहिंजी जमायत सिंधू दरिया जे अंदरि ठहंदड़ 6 कैनालनि जी मुखालिफ़ करे थी ऐं इंशाअल्लाह ऐं असांजी जमायत कदम खणी करे ऐं जेको आहे कोर्ट में बि इन हवाले सां जेको आहे त पंहिंजो शरई फतवा मुफ़्तनि खां वठी करे उहा जमा कराई आहे। इंशाअल्लाह असां पंहिंजे दरगाह जी पाण हिफ़ाज़त कंदासीं। जेको धरणो आहे इहो तसलसल आहे 3 अक्टूबर 2024 जो जेको हिन ई जाइ ते बबले बाईपास ते सिंध तरक़ी पसंद पार्टी जे तरफ़ां लॻो हुयो। हींअर उहो जेको थलो डॉक्टर कादिर मक्सी पोखियो उहो हाणे वॾी वण थी चुको आहे। हिन वक़्तु वकीलनि भाइरनि खे तमामु घणी शाबस आहे जो हिननि एॾो वॾो प्रोग्राम कयो आहे ऐं उहो बि प्रोग्राम इन वार्निंग सां कयो अथऊं त जेसि ताईं 6 कैनालनि जो ऑर्डर वापसि न वठंदा वफ़ाक़ तेसि ताईं इहो धरनो लॻो पियो हूंदो। असां सिंध तरक़ी पसंद पार्टी तरफ़ां हिन जी हिमायत कई आहे ऐं हर रोज़ हिन सां गॾु हूंदासीं ऐं इन सां ई रहंदासीं। तो हीउ धरणो इंशाअल्लाह कामयाबु वेंदो। थियणु ईअं खपंदो हुयो त पहिरियों ही ऑल पार्टी कॉन्फ्रेंस घुराइनि सभु पार्टियुनि खे दावत ॾियनि ऐं सभु पार्टियूं हिते अचनि पर तंहिं हूंदे बि जेके बि सिंध जूं कॉमर्स पार्टियूं आहिनि मज़हबी पार्टियूं आहिनि ॿियो जीअं वेलफेयर आहिनि उन्हनि बि हिन जी हिमायत कई आहे। डॉक्टरनि हिन हिमायत कई आहे इंजीनियरनि हिमायत कई आहे
हिन वक़्तु जेको सिंध में बाहि ॿरी पई आहे वफ़ाक़ ऐं पंजाब ऐं सिंध जे हुकुमराननि जे ख़िलाफ़ उहा कामयाबी जे तरफ़ रवां दवा आहे। ठाही खसिंदा दिलो उन जो नाहे असां खां सिवा भर झलो मुझो दरियाओ ठाही खसिंदा दिलो उन जो नाहे असां